लहरूं जिंदगी। यार कितनी फोन करे चुकी हैं, ये छोकरी फोन छो नथी रिसीव करे। आखिर किथे रही थी भाई, मूंखे वञणो बि आहे, देर पई थिए। माही छा ॻाल्हि आहे, तूं एॾी परेशान पई लॻे, किथे हुई है? आज ऑफिस भी बंद हुई, खैर त आहे न? तुंहिंजो पापा भी एॾी कॉल्स पियो करे। ना मम्मा परेशान ना है, खैर आहे। एक्चुअली यूनिवर्सिटी जे फ्रेंड सां मिलण वई हुयमि कुछ। तव्हांखे न वञो पिया छा? ऐं फोन भी तूं न पई रिसीव करी, छो? सॉरी मम्मा, फोन मुंहिंजो साइलेंट ते आहे। तव्हांजो 20 मिस्ड कॉल्स आहिनि। सॉरी, मां ॾिसी कोन सघियसि। ॾिस बच्चा, असांखे परेशानी तॾहिं थींदी आहे जॾहिं नज़र खां बच्चा परे हुजनि या उन्हनि सां राब्तो न थींदो आहे। पर प्लीज़ कोशिशि कंदी कर त जेको तुंहिंजो सेल फोन आहे न, उनखे रिसीव जे मूड ते रखंदी कर। नेक्स्ट टाइम मां ध्यानु रखंदसि। पर तव्हांखे न वञो पिया छा? पुट, मां कलाक अध में मोटां थी। आंटी यास्मीन आहे न, हुनजे घर में कुझु दोस्तूं अची रहियूं आहिनि। ओके मम्मा, मां थी अचूं। मां बि फ्रेश थी वठां, ॾाढी बुख लॻी आहे। पुट, मां तुंहिंजे लाइ मानी लॻाए थी वठां, पोइ मां हली वेंदसि आराम सां। न मम्मा, तव्हां वञो, मां मैनेज करे वठंदमि। पक? ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजे। सुल्तान, द मैन ऑफ सी, कीअं थो लॻे तव्हांखे हिन 12x15 जे कमरे में हथकड़ियनि सां अकेलो वेहण? इहा माल बि मुड़ुसनि ते ईंदी आहे, इन माल जो मज़ो ई पंहिंजो आहे। तूं इहो ॿुधाए त तूं आहीं केरु, ऐं मूंखे इहो ॿुधाए त हिते पहुती कीअं आहीं? वरी कोई SSP जमाल नओं ड्रामो रचायो आहे छा? मुंहिंजे तारुफ़ खे छॾ, हिते आई आहियां इन मां इहो त सम्झी वियो हूंदे त कुझु त आहियां, तॾहिं हिते तुंहिंजे साम्हूं बीही तुंहिंजे मुस्तक़बिल बाबति तोखे ॿुधायां पई। चइबो त हाणे मुंहिंजो मुस्तक़बिल तव्हांजो डिपार्टमेंट लिखंदो। तुंहिंजो मुस्तक़बिल हाणे लिखिजी चुको आहे, बसि हाणे इहो ॾिसणो आहे त तूं इन ते कीअं थो अमल करीं, पाण खे पंहिंजे दुश्मननि खां बचाईं ऐं इहो सभु हासिलु करीं जेको पहिरियां तोखे कॾहिं बि न मिली सघियो हो। पुलिस वरी कहिड़ी सॼण आहे मुंहिंजी, ॿिनि जी ॻाल्हि पिया कयो। जेकॾहिं पुलिस तुंहिंजी सॼण न हुजे हा न, त सुल्तान हिन वक़्तु तूं हिते जीअरो न हुजे हा। तुंहिंजे मुक़दर जी गोली अञा बि SSP जमाल जे खीसे में रखियलु आहे, ऐं ॿी गोली तुंहिंजे मुखालफ़नि वटि पक सां रखियलु हूंदी। मूंखे छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, इहो ॿुधायो मूंखे। मां पोइ ॿुधाए सघां थो त उहा गोली क़बूलिया या अवां पारां आफ़त। रही सुराब ख़ान जी ॻाल्हि, उनजा सभु माण्हू मुंहिंजे धागे में ॿधियलु आहिनि। ऐं सुल्तान खे हिते वेठल बेपहुच ऐं कमज़ोर था सम्झो। इहा तव्हांजी भुल हूंदी। हिकु भेरो हथकड़ियूं ऐं दरवाज़ो खोलियो, पोइ ॾिसो त सुल्तान असुल बाज़ थी पंहिंजे शिकार खे कीअं थो झपटे। सुल्तान, हिन वक़्तु तुंहिंजा 2 दुश्मन तुंहिंजी ॻोल्हा में आहिनि, ऐं हू कंहिं बि वक़्तु किथे बि तोखे टारगेट कंदा, पर असां चाहियूं था त तूं उन्हनि खे टारगेट कर। सोराब ख़ान, जेको तुंहिंजो दोस्त ऐं बॉस बि रहियो आहे, पर अॼु हू शिकारी वांगुरु तुंहिंजे निकिरण जे इंतज़ार में आहे। ऐं ॿियो दाइम करीम, जंहिंजे बिज़नेस खे तो तबाह कयो ऐं कई भेरा मात ॾेई जंहिंजी रस्ता रोक कई, ऐं हू गात हणी वेठो आहे त किथां तूं निकिर ऐं हू तो ते हमिलो करे। सुल्तान, असां तुंहिंजी इहा ई उॾार ॾिसण था चाहियूं, पर इहो सभु कीअं थींदो ऐं कीअं कबो, इहो प्लान असांजो हूंदो। फरज़ाना अवां सां गॾु आहे, फरज़ाना अगरि अवां सां गॾु आहे त पोइ अॻिते तव्हांजी स्ट्रेटेजी ऐं टारगेट छा हूंदो? सर, जमाल मथां हू अटैक दाइम जी कारसाज़ी आहे। अॼु मां 3rd डिग्री मां कढंदोमांसि। ॾिस कीअं पोइ तोते वांगुरु थो बोले। अस्सलाम वालेकुम।
यार इहा सोराब जी त हरकत न आहे। शक त इन ते बि करे सघिजे थो, पर मां सम्झां थो त उहो ईअं नथो करे सघे। हिकु त उहो सियासी साख रखे थो, वरी मथां असांजे डिपार्टमेंट सां सुठा तालुक रखिया अथसि। ॿियो अहम इहो आहे त सुल्तान असांजे कब्ज़े में आहे। हू जेकॾहिं ॿाहिरि हुजे हा त असां सम्झूं हा त हू सभु सोराब करायो आहे। दाइम खे सोढ़ो कयूं था, पोइ ॾिसूं था त छा थो थिए। फरज़ाना, तोखे यकीन आहे दाइम पंहिंजे मग़ोई ऑफिसरनि खे इन जज़ीरे में रखियो हूंदो? हिकु इहो ई जाइ आहे जिते दाइम पंहिंजे मुखालिफ़िन खे रखंदो आहे, छो त इन तरफ़ न आम माण्हू हूंदा आहिनि न फोर्स। बचा हाणे बस पंहिंजो ख्याल रख। अल्लाह ताला तोखे सिहत ॾिनी आहे। पुट जेको जवानी वारो इहो रत आहे न गरम, इनखे थोरो थधो रख। जी चाचा साहब। बस पुट पोइ मां इजाज़त वठंदुसि। कंहिं बि शइ जी तोखे ज़रूरत हुजे त मूंखे या यासिर खे फोन करे वठिजे, घुराए वठिजे, ठीकु आहे? बाक़ी इंशाअल्लाह ताला चक्कर हणंदो, ठीकु आहे? जी बिल्कुलु, लख कुर्ब तव्हांजा चाचा साईं। पर चाचा हिकु मिंट। जी पुट चओ। चाचा साईं, मूंखे पक आहे त हिकु हफ़्ते ताईं मां हिन कमरे मां न निकिरी सघंदुसि। मुंहिंजा तमामु कम रुली वेंदा। बसि थोरी तकलीफ़ आहे तव्हांजे लाइ। पुट हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां हुकुम कयो, छा करिणो आहे बाबा? कुझु ॾींहं मारिया जो ख़्यालु रखिणो आहे। अरे पुट हिन में चवण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मारिया असांजी न्याणी आहे बाबा, तूं बेफ़िक्र थी वञ। मारिया, लैपटॉप ऑन कर। चाचा साईं, मारिया फिल वक्त FIA में कमु करे रही आहे ऐं हिन टाइम संदसि वटि का बि असाइनमेंट न आहे। मूंसां हिकु अहम प्रोजेक्ट ते कमु करे रही आहे, तंहिंमें हिनखे सपोर्ट खपे। मुंहिंजी ईमेल ID खोलियो, समूरी सूरत हाल खां हाई कमांड खे वाक़िफ़ कयो, अकील ऐं वकार जे बारे में बि ॿुधायो। जी जमाल, मां ऑलरेडी इहो कमु करे चुकी। इहो त ब्रेक थ्रू आहे। गुड जॉब मारिया। वकार ऐं अकील ठीकु आहिनि। असां हिन शहर मां क्राइम खे ख़तमु करण जे लाइ हिकु स्ट्रेटेजिक प्लान तयारु करे रहिया आहियूं ऐं वज़ीर आला जी मंज़ूरीअ सां हिकु यूनिट जी हैसियत में कमु करे रहिया आहियूं। उन ई माफ़िया खे क्रैश करणो आहे जेकी समाज में बिगाड़ जा ज़िम्मेदार आहिनि। हा, पर फ़िलहाल इहो इंसिडेंट ॿाहिरि लीक न थियो आहे ऐं न ई वरी थिए। छा अवां ते इन करे हमिलो थियो आहे या मारिया इन करे टारगेट थी सघे थी? हाँ, पर फ़िलहाल इहो इंसिडेंट ॿाहिरि लीक न थियो आहे।
ऐं न ई वरी थिए। मिस मारिया तव्हांजा ॿई ऑफिसर असां वटि सलामती सां आहिनि ऐं असां टारगेट मुकमल करे वरितो आहे। दैट्स ग्रेट। सुल्तान, तो वाकई इहो साबित कयो आहे त तूं मुआशरे खे सुधारण जे लाइ असां सां गॾु आहीं। वकार ऐं अकील कीअं आहिनि? कोई इशू त न थियो आहे? ठीकु आहे, तव्हां सभु इन्वेस्टिगेशन ऑफिसर जो। जमाल असां पंहिंजो मक़सदु माणे वरितोसीं। सुल्तान ऐं फरज़ाना असांजे लाइ कमु करे वरितो। हुन दाइम जी गैंग वॾा अकील ऐं वकार खे बाज़ियाब कराए वरितो आहे। इहो त ब्रेक थ्रू आहे। गुड जॉब माया। अकील ऐं वकार कीअं आहिनि? हू बिल्कुलु ठीकु आहिनि। छा ॻाल्हि आहे सौराब? मां पोएं हफ़्ते खां तोखे ईअं परेशान, गुमसुम ऐं हर ॻाल्हि ते नाराज़ थींदे ॾिसां पई। ख़ैर त आहे न? या बिज़नेस जो कोई इशू आहे? कुझु ॿुधायो त सही। कचो करेलो कॾहिं मिठो न थींदो। मां सम्झसि कोन, तूं छा थो चवणु चाहीं? जॾहिं पंहिंजे एतबार वारो माण्हू धोखो ॾींदो आहे न त माण्हू हीणो थी वेंदो आहे। कंहिं टोड़ियो आहे तुंहिंजो एतबार सौराब? कनीज़ मूंखे पंहिंजे सॻनि मां धोखो मिलियो, तकलीफ़ ऐं दर्द सठियमि, तॾहिं मां धारियनि खे पंहिंजो कयुमि ऐं उन्हनि धारियनि ते ई एतबार करे मूं पंहिंजी अखियुनि ते विहारियो ऐं हुननि ई मुंहिंजी अखियुनि में मिर्च विधा। कनीज़ हाणे तूं ई ॿुधाए त मां छा कयां? जिन धोखो कयो आहे न, उन्हनि सां रब पुॼंदो। हुननि खे हिसाबु ॾियणो पवंदो। बस तूं परेशान न थी प्लीज़। ईअं दिलि हारे न वे। कनीज़ इहा दिलि सड़ी रख थी वई आहे। सोचां थो त अहिड़ो कहर आणियां जो हर माण्हू डप में जिए, सभिनी दुश्मननि खे घाटे में आणे पंहिंजो अंदर ठारियां। तूं पहिरीं त कॾहिं एॾो वायलेंट न थियो आहीं सौराब। प्लीज़ पाण ते कंट्रोल कर। इहो न विसार, तोखां सवाइ माहिन ऐं मुंहिंजो केर बि कोन्हे। इहो ई सोचे त गोॾा खोड़िया अथमि न त सौराब ख़ान क़यामत आणिया छा? केरु आहे सौराब जे तोसां दगा कई आहे? आहे हिकिड़ो पालतू कुत्तो जेको मुंहिंजे अहम कारोबार ते पंहिंजो मुकमल कंट्रोल करे वियो आहे। मूंखे हुन सां मुक़ाबिलो करणो ई पवंदो, न त इहा मुंहिंजी मौत हूंदी। तुंहिंजी मौत कॾहिं बि नथी थी सघे सौराब। ॾिस न, तुंहिंजे सॻे भाउ तुंहिंजी माल मिल्कियत खाई तोखे ऐं तुंहिंजे बचनि खे कीअं रस्ते ते आणे छॾियो। पर तूं हिम्मत न हार। ॾिस, अॼु तूं पाण महिनत करे किथे पाण खे अची बीहारियो आहे। अॼु दुनिया तोसां सलामी आहे। अॼु बि माण्हू तोसां मिलण ऐं तोखे ॾिसण लाइ सिकनि था। अॼु जेकॾहिं कंहिं पार्टनर तोसां दगा कई आहे न त सम्झी वठ त तूं अञा बि मथे वेंदे। अञा की कामयाबियूं तुंहिंजे मुक़दर में आहिनि जंहिंखे तूं माणींदे। दुआ कर कनीज़ त ईअं ई थिए, छो त जॾहिं ख़्वाब टुटंदा आहिनि न त हुनजी किरचियूं अखियुनि में चुभंदियूं आहिनि ऐं हुन वक़्तु अखियूं रत सां भरिजी वेंदियूं आहिनि ऐं हिन वक़्तु मुंहिंजी अखियूं बि रत सां भरियल आहिनि ऐं हिन महिल मूंखे कुझु बि नज़र नथो अचे। दिलि सड़ी रख थी वई आहे ऐं कंहिं शइ जो अहसास बि कोन थो थिए सिवाय हिन जे त सिर्फ़ उन्हनि सभिनीनि खां पलांद वठां। न सोरा, तूं अहिड़ो कुझु बि कोन कंदे जंहिंसां तोखे आंच पहुचे। थोरो सब्र खां कमु वठ। तोखां मथां
केर भी कोन थींदो। इहो सबर ई त नथो अचे कनीस। छा कयां? तोखे थधो थी 2 कदम पोयां हटी वरी पोइ मथे अचणो पवंदो। ये जल्दबाज़ी में अची पंहिंजो नुक़सान न कर। वाह कनीस वाह, वाह जो आइडिया ॾिनो अथई। ईअं ई कंदुसि। पहिरियां 2 कदम पोइते वञी वधीक ताक़त सां अॻिते वधा ऐं पाणी वांगुरु फैलिजी सभु कुझु मोड़े छॾिया। वक़्तु अची वियो आहे त सुल्तान ऐं दाइम खे हिक ॿिए जे साम्हूं आणिजे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे जमाल? न, अञा वो वक़्तु न आहे जो सुल्तान खे लॉन्च कजे। ऐं मां सम्झां थो त इहो बहितर तजुर्बो न रहंदो। सर सुल्तान त रिस्पॉन्स सुठो कयो आहे, पोइ बि तव्हां ईअं था चओ? अञा सुल्तान ऐं फरज़ाना जो असल इम्तिहान बाक़ी आहे। इन्हनि ते ईअं ई अखियूं बंदि करे ट्रस्ट नथो करे सघिजे। वो ॿई हिकु लम्हे में असांजा मुखालिफ़ थी सघनि था। सख़्त क़िस्म जी विजिलेंस आहे, मार्केटिंग कमी। पर जमाल हुन पंहिंजी जान ते खेॾे पंहिंजे ऑफिसर्स खे बचायो आहे। इहा ख़बर कीअं पवे त सुल्तान सौराब खां जुदा थी वियो आहे? थी सघे थो वो अंदरां हिकु ई हुजनि। असां अहिड़ो को पहिरियां रिएक्शन ॾिठो आहे छा? असांखे उन तरफ़ को क्लू मिलियो आहे छा? बिल्कुलु सर, पर इहो ॾिसणु घुरिजे। बसि पोइ पहिरियां कोई अहिड़ो एक्शन अरेंज कयो, पोइ ॾिसूं था त सुल्तान किथे थो बीहे। सर हाणे दाइम जे लाइ छा करिणो आहे? उन ते 3rd डिग्री शुरू कयो। हर वक़्तु जाॻायोसि, हिकु पल बि सुम्हण न ॾियोसि। ओके सर, पर संदसि अञा नेटवर्क टुटो न आहे। उनखे टोड़ण जे लाइ सुल्तान खे सपोर्ट कबी, जंहिंजो फोकस सॼो दाइम ते हुजे। ओके, तव्हां वञो ऐं पंहिंजे कम सां लॻी पओ। मूंखे पल पल जी रिपोर्ट कजो। ओके सर। अस्सलाम वालेकुम। हाउ आर यू जमाल साहब? मालिक जा करम आहिनि ऐं तव्हांजी महिरबानी जो मूंखे वक़्त सिर अस्पताल पहुचाए मुंहिंजी जान बचाई। रुगो अस्पताल ताईं न, पर तव्हांजे पूरे ऑपरेशन ताईं मां हिते ई हुअसि। ख़बर अथव मां छो ख़ुशि पियो थियां तव्हां ॿिन्हिनि खे गॾिजी ॾिसी। पर यासिर किथे आहे? वो शायद ॿाहिरि कंहिं फ्रेंड सां ॻाल्हाए रहियो आहे फोन ते। मारिया, तोखे ख़बर आहे हे ॿई सॻा सौट आहिनि पाण में, पर हिननि जा वालिदैन ॿई हिक ॿिए खां मंज़िलूं परे आहिनि। ऐं मां सम्झां थो त हिननि ॿिन्हिनि जे वेझो थियण जे करे हो ॿई बि वेझो थी वेंदा। खेनि वेझो थियण बि घुरिजे। हिकु रत आहिनि ऐं हिकु कुटुंब आहिनि। अच्छा जमाल साहब, मूंखे पापा जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाइणो हो। मां उन्हनि जे हवाले सां परेशान बि आहियां। एक्चुअली मूंखे लॻे थो त पापा जे रुतबे ऐं नाले खे ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे। न भाई, ईअं बिल्कुलु न आहे। तो सर, छा पापा इन इलीगल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे? कुछ हक़ीक़तूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे तस्लीम ॾुखियो कयो वेंदो आहे, पर असांखे उन्हनि खे तस्लीम करणु घुरिजे, छो जो उहे हक़ीक़तुनि खे साम्हूं आणींदियूं आहिनि। मां सम्झमि कोन सर। इहा ॻाल्हि तव्हांखे ईअं सम्झ में न ईंदी। तव्हां मारिया सां गॾु हो तव्हांखे खोड़ सारियूं शयूं ॾेखारींदी ऐं ॿुधाईंदी। पोइ तव्हां फ़ैसिलो कयो त असल में करणो छा आहे। बसि एतिरो ख़्यालु कजो त को बि उबतो कदम न खणिजो।
आज कॉपरेट जरूरी खपंदो। बिल्कुल सही, इंशाल्लाह जरूर। माही हाणे हलजे। खेलण जो मूड आहे? न हलाइण खां डिजे पियो छा? बोर थींदो आहियां अहिड़ी रांदि। मां जॾहिं बोर थींदी आहियां तॾहिं गेम जो मूड थींदो आहे। रांदि सिर्फ़ खेॾण लाइ खेॾबी आहे। तोखे के उहा न ॿुधायो जॾहिं बि मौक़ो मिलंदो आहे तूं ख़तरनाक लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहीं, पर मूंखे वणियो। छा? तूं कॾहिं ख़ुशि न थींदो आहे छा? फरज़ाना मूंखे ख़ुशी ते यकीन कोन्हे। तोखे रोइण सुठो लॻंदो आहे छा? सिर्फ़ मूंखे ॿिए खे रोइण में मज़ो ईंदो आहे। मूंखे लॻे थो त तोखे कोई यादि कंहिंजी अचण खां रोके थी। वेझे खे विञाइण खां डिॼंदो आहियां। विसारबो कॾहिं बि न आहे, बसि उहो विञाइण रंग रूप मिटाए के ॿिए अंदाज़ में सामने ईंदो। तोखे हाणे मंज़िल मिली आहे, हाणे त बेमक़सद थी सोच। फरज़ाना मां सम्झां थो त ज़िंदगी में अचण लाइ को मक़सदु हुजणु घुरिजे, कुझु नओं पहिरियां खां मुख़्तलिफ़ ऐं बहितर। फरज़ाना मां पहिरियों खां नओं कुझु बहितर करणु थो चाहियां। सभु त आहे तूं वटि सुल्तान, बाक़ी तोखे नओं छा खपे? मंज़िल त मिली वई थी। जॾहिं पंहिंजी मंज़िल मिली वेंदी आहे त हली पंहिंजो नओं रस्तो ऐं नई मंज़िल ठाहिजे। इहो हाणे सिखियो आहियां फरज़ाना। जॾहिं ज़िंदगी रस्ते ते अची वञे सही ऐं ग़लति जो फ़र्क़ु ख़तम थी वेंदो आहे। सुल्तान उहो वरी मूं सिखियो आहे, तूं सम्झी थो न? तोखे ख़बर आहे त मूंखे सोराब खां अलॻि थियण जो ॾाढो ॾुख आहे, पर पछतावो कोन्हे। पर मूंखे ॾुख बि आहे ऐं पछतावो बि, छो त मूं जेके चाहियो हुन मुंहिंजो क़दुरु न कयो, हुन सां मूं निभायो हुयो। हुनजो पछतावो ज़रूरु आहे, पर तूं जमाल सां छो गॾिजी वञे? उहो सभु मां पंहिंजे यकीन जे लाइ कयां पियो। सोराब असल में मुंहिंजे अंदर में वेठल हिकु भाउ आहे, जंहिंसां मुसलसल अंदर में विचड़ंदो रहंदो आहियां। जमाल सां गॾिजण बि हिकिड़ी मुंहिंजी वेड़ आहे, पर सोराब सां न, पंहिंजे पाण सां, सोराब जी सोच सां विड़ी रहियो आहियां। उन सोढ़ी सोच खे ख़तमु करणु थो चाहियां। ही आहिनि उहे सबूत जिन जी बुनियादनि ते सुल्तान अली खान पाण खे माफिया डॉन सम्झी कानून जी लताड़ कई आहे। असां वटि उन जे ख़िलाफ़ सॉलिड विटनेस आहे जेको सभु कुझु सबूतनि सां ॿुधाए थो। पर माइन हिकिड़ो मिनट, तव्हांजी सॼी इन्वेस्टिगेशन सिर्फ़ु हिन तस्वीरुनि ते मबनी आहे। पापा हिकु पॉलिटिकल फिगर आहे ऐं हुन सां गॾु हिकु कामयाबु बिज़नेसमैन आहे। खेसि हिन हवाले सां इलाही अवॉर्ड्स ऐं रिवॉर्ड्स मिलिया आहिनि। पापा जी पिक्चर्स खे एडिट करे हुन जी साख खे ख़राबु कयो वियो आहे। असां चाचा साईं जे सभिनी कंप्यूटर्स एतिरे क़दुरु जो मोबाइल डेटा खे बि ॾिठो आहे ऐं उतां असांखे अहिड़ी का बि इंफॉर्मेशन ऐं डेटा नाहे मिली जंहिंमां इहो लॻे त हू ख़ुदा न ख़्वास्ता अहिड़े कंहिं ग़ैर क़ानूनी कम में इन्वॉल्व आहे। बिल्कुलु अव्हांखे उहो लॻंदो, छो जो अव्हां उन जा भाइटे आहियो ऐं माहिन इन जी सॼी धीउ आहे। अव्हां जी नज़र में उहो मोतबर इंसान हूंदो। बिल्कुलु, ऐं असांखे फ़ख्रु बि आहे त पापा हिन समाज जो हिकु भलो किरदारु आहे ऐं हिन सोसाइटी पापा खे हिकु सुठे रुतबे ते विहारियो आहे। पर माहिन असां वटि संदसि ख़िलाफ़ ॿिया बि काफ़ी सबूत आहिनि जिन खे असां अव्हां जे साम्हूं ज़ाहिर नथा करे सघूं। बाक़ी उन शख़्स सां अव्हांखे मिलाए सघिजे थो। माहिन ही आहिनि मिस्टर सुल्तान, अव्हां जे पापा जा सुठा दोस्त ऐं बिज़नेस पार्टनर। हिन वटि उहे समूरा सबूत आहिनि जिन जे ज़रिए असां खेसि सोको करे सघूं था। अव्हां इहो कीअं था चई सघो त इहो जेको साम्हूं शख़्स वेठो आहे इहो पापा जो दोस्त आहे? जेकॾहिं पापा जो दोस्त हुजे हा त इहो हिन वक़्तु तव्हां सां गॾु न हुजे हा। वकार साहब सॉरी, असांखे लॻे थो त अव्हां जे डिपार्टमेंट खे ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे। अव्हांखे बिल्कुलु ग़लति फहमी थी आहे त चाचा सोराब कंहिं ग़लति एक्टिविटी में इन्वॉल्वड आहे। हीउ शख़्स अव्हांखे मिसगाइड पियो करे। तूं वाकई कुर्बान अली खान जो रत आहीं। ये नंढे भाउ सोराब अली खान जी कयल ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि खे नज़रअंदाज़ करे बि खेसि पंहिंजो करण जी तमामु घणी कोशिशि कई। खेसि मोट में सवाइ ज़िलत जे ॿियो कुझु बि न मिलियो।
ऐं तूं बि हाणे मथो नथो सही। इहो तव्हांजो मसइलो कोन्हे, इहो असांजो ज़ाती मसइलो आहे। अवां सिर्फ़ु इहो साबित कयो त चाचा सोराब कंहिं गैर क़ानूनी कमनि में शामिल आहे। मुंहिंजो जेको कमु हुयो मूं कयो। अमिस माइन, तूं पंहिंजे पापा खां इहो पुछ त मां केरु आहियां ऐं हिन महिल किथे आहियां ऐं मां छा आहियां, इन्हनि सां मां छो गॾु आहियां। माही प्लीज वेहो। ओके वकार, अल्लाह हाफ़िज़। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।